शहदाद कोट में वापारियुनि पारां मण ते 3 किलो कटौती वारे अमल खिलाफ़ आबादगारनि जी शिकायत ते डीसी कंबर शहदाद कोट ॿिए ॾींहुं बि अनाज मंडी बंदि कराए छॾी। अनाज मंडी ॿाहिरां पुलिस मुक़रर, राइस मिलर्स ऐं अनाज जे वापारियुनि जो एहतजाज। शहदाद कोट में डीसी कंबर शहदाद कोट आबादगारनि जी शिकायत जो नोटिस वठंदे वापारियुनि पारां मण ते 3 किलो कटौती वारी शिकायत जो नोटिस वठंदे शहर जी अनाज मंडी ॿिए ॾींहुं बि बंदि कराए छॾी। मंडी बंदि थियण वारे अमल खिलाफ़ राइस मिलर्स एसोसिएशन एंड ट्रेड्स यूनियन पारां राइस मिलर्स के सदर मंजूर चांडियो, सिराज खोसो, नदीम शेख, भूरल खोसो, गोपी चंद, मुकेश कुमार, मोहम्मद हसन खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में अनाज मंडी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते राइस मिलर्स एसोसिएशन के अॻवाननि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त डीसी कंबर शहदाद कोट मसइलनि खे ॻाल्हियुनि जे ज़रिए हल कराए अनाज मंडी खोलाए रोज़गार करण ॾिनो वञे। हिननि चयो त अनाज मंडी बंदि हुजण करे वापारियुनि जो लखें रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे, जेको बंदि कयो वञे। हिननि मुतालबो कंदे चयो त अनाज मंडी खोलाए वधीक नुक़सान खां बचायो वञे। हिननि चयो त अनाज मंडी बंदि रही त वधीक लाए अमल जोड़े तहरीक हलाई वेंदी। ॿिए पासे मुख़्तियारकार शहदाद कोट मीडिया वारनि खे ॿुधायो त डीसी कंबर शहदाद कोट जे हुकुम ते आबादगारनि पारां सारियुनि जे 1 मण ते 3 किलो कटौती जी शिकायत जो नोटिस वठंदे मंडी बंदि करण जो हुकुम ॾिनो आहे। होॾां अनाज मंडी ॿाहिरां पुलिस पिणु मुक़ररु थियल आहे।